रोए संसार थो मुंहिंजा रहबर साईं। ओ रोटी पीर मिठा मर्द मिठा ममीर मिठा। रोटी ओ पीर मिठा मर्द मिठा ममीर मिठा। मर्द मिठा। बुजुर्गनि जी तारीख़ ये पाणी में अंदर मस्जिद बिहारे मस्जिद जी चौकीदारी कई असां उन्हनि जी जमात में हलूं। ये जो बस काफ़िलो निकितो आहे असां बुजुर्गनि जी दरगाह ते पहुतऊं इन हिसाब सां असां बि इहो अज़म कयूं पंहिंजे रब सां अलाह जीअं असांजे बुजुर्गनि तुंहिंजे घरनि जी हिफ़ाज़त कई असां बि उन्हनि सां गॾु जेके हिन वक़्तु मस्जिद जी हिफ़ाज़त कंदा जीअं क़ाइद जमियत हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहिब जन आहिनि या क़ाइद सिंध हज़रत अल्लामा राशिद मोहम्मद सुमरो साहिब जन आहिनि। सखर में मस्जिद जो मसलो हुजे कराची में हुजे पूरे पाकिस्तान में जिथे भी हुजे असांजा उलमा जमीयत उलमा इस्लाम वारा उलमा देवबंद वारा हर वक्त मैदान में रहिया आहिनि। रोए संसार थो मुंहिंजा रहबर साईं। तो इज़ आखे हक़ चयो तो न कहीं जो खौफ कयो। तो इज़ आखे हक़ चयो